अजीजो मेहरबानी करे पान संभालियो। असां दुनिया में आया ही जन्नत कमाइण लाइ। ये अलाए छा थी वियो आहे असांखे जो असां दुनिया जे रिमझिम में, दुनिया जे चहचटे में, दुनिया जे सिंगार में गुम थी विया। इहा असांजी हिकिड़ी बेअक़ली आहे, इहा असांजी हिक वॾी बेवकूफ़ी आहे, इहा असांजी हिक वॾी बेसमझी आहे। ख़बर ही न पवंदी दुनिया छॾे वेंदासीं। ये बंगला, ये कारियूं, ये पेजोरा, ये मोटरसाइकिलूं, ये धन दौलत, ये बच्चा बार सब हिते रहिजी वेंदा। अकेला हथे खाली कब्र में वञी पवंदा। कुरान मजीद में अल्लाह फरमाए अल माल वल बन ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाकियातुस ओ मुझा अज़ीज़ो, मुझा भाई, मेहरबानी करे पान संभालियो। अल्लाह फरमाए हे माल, हे बच्चा बार, दुनिया जो सिंगार बनाए ॾिना त मां कब्र में बच्चन कोई तो सां गॾु न सुंदो। आल औलाद कोई कब्र में तो सां भाकुर न पाईंदो। अबो अम्मा कब्र में तो सां हलण लाइ तयार न थींदा। मिट माइट तो सां कब्र में हलण लाइ तयार न थींदा। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भा, हे बच्चा, हे पुत्र, हे न्याणियूं, हे भेनरियूं, हे भाइर, हे अबो अम्मा, हे मिट माइट, एस ताईं हर दुखी सुखी में तुझा साथ साजन, जेस ताईं तुझे सुखी में सावा, जेस ताईं तुझे जिस्म में रूह, मरण खां बाद में सब ये अखियन नार दहारींदा, पानी दवाईंदा, अखियन रोईंदा बेहोशी जा दौरा त पवंदा, पर चवंदा वारो को देर न कयो, अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अदा माता पुछा तो क्या ताजे गोठ को मानू मरी वियो जे उन सां गॾु को जीअरो माण्हू पूरींदा या को जीअरो उन मोल सां गॾु कब्र में वञण लाइ तयार हूंदो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ संभालियो पाण, ये बच्चा ॿार हिते रहिजी वेंदा। आल औलाद हिते रहिजी वेंदा। या मिल्कियत हिते थुका खाईंदी, जंहिं मिल्कियत ते तो ज़ोर ॾिनो आहे, ॾींहं राति न निमाज़, न क़ुरान, न मस्जिद, न अल्लाह याद, न रसूलुल्लाह याद, न दीन याद, न इस्लाम याद। जंहिं दुनिया जी गर्कुरे में गर्क लॻो पियो मालड़े माल, पैसाड़े पैसा, हराम जा हिलाल जा बस। ओ यारो याद रखो
हराम जे पैसन अयाशी करण वारो हराम जे पैसन मस्त न करण वारो हराम जे पैसन हाँ मोतबराए बकरण वारो दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र क़यामत में भी ये पैसा तां जे लाए बाह बणजी तां के दबींदा तो कुआ बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम अग्यों पयों ये पैसा बाजा बबड़ बणजी उन्हनि खे साड़ींदा जिन माण्हुनि व्याज जो पैसो अयाशी लाइ गॾियो जिन माण्हुनि रिश्वत जो पैसो अयाशी लाइ गॾियो जिन माण्हुनि यतीमनि ऐं ग़रीबनि जा पैसा अयाशी लाइ गॾिया जिन माण्हुनि हाँ भेनरुनि जा हक़ ग़स्ब कया जिन माण्हुनि भाइरनि जा हक़ ग़स्ब क्या पांजी अयाशी जे लाइ ॿियनि जा हक़ भी खाई करे जिंदगी पांजी अयाश गुज़ारियूं रब फरमायो तक़वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम एड़ा पैसा इन जे लाइ कब्र में क़यामत में बाह बणजी इन्हनि खे ॾमींदा रड़ियूं करे दाहूं करे चीखा करे हराम जे पैसनि में दुनिया में मस्ती करण वारा कब्र क़यामत में पुछा कंदा तई कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां सां चिंबड़ी पयूं बाह जी सूरत में रब जवाब में फरमाईंदो हाज़ा कनज़्तुम लिअन्फुसिकुम इहो हराम जो पैसवा जेको दुनिया में तहां अयाशी लाइ गॾियो अॼु मां अल्लाह इन ई पैसे खे तहां जे लाइ बाहि बणाए पियो तो तहां खे ॾबायां पैसो पंहिंजा हराम हिलाल बस पैसो माल ॾींहं रात विड़िया पिया हूं हेतरन हेतरन टुकड़न ते ज़मीन जे छड़ी पैसे पैसे दसांगे तबाह बर्बाद कया दुनिया दसांगे ख्वार कया नबी सही पैसे दुनिया जो मिसाल ढूंढे ढेर सानो हज़रत अबू हुरैरा फरमाए तो नबी सही मस्जिद नबी में बैठा फरमायो अबू हुरैरा हलिया तो तोखे दुनिया ॾेखारियां तोखे पैसो ऐं माल ॾेखारियां तोखे मिल्कियत दुनिया वारी ॾेखारियां हज़रत अबू हुरैरा फरमायो 4 किलोमीटर नबी सही मदीने शरीफ खां ॿाहिरि निकिरी आया मां गद्दा नबी साईं ने गंद जे ढेर ते बिहारियो जाथे पाखानो पियो जाथे किन्हू जाथे ढूंढ ऐं धप हुई जाथे सजे मदीने शरीफ जा हाँ कागज़ ऐं गंद ऐं काना ऐं हाँ पाठा पिया जाथे हवस हुई गंद जो ढेर किन्हू हूंदो आहे नबी साईं फरमायो हाज़िह दुनिया ओ अबू हुरैरा ही दुनिया गंद जो ढेर आ दुनिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो धपई धपा ढूंढी ढूंढा जेको दुनिया जे कढ पियो वो दुनिया में भी तबाह बर्बाद आ कब्र क़यामत में भी रुसवा ऐं ख्वार आ अॼु माण्हू रुकी वतन था माल कंदा तॾहिं अल्लाह हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम